اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الف لام میم تنزیل الکتاب لا ریب فیہ من رب العالمین ام یقولون افتراہ بل هو الحق من ربك لتنذر قوما ما أتاهم من نذير من قبلك لعلهم يهتدون. ہی سورہ سجدہ ہے، مکی صورت ہے، ऐं हिन में 30 आयतूं आहिनि، 3 रुकू आहिनि. हिन सूरत जे अंदरि हिन सूरत जो नालो सूरह सजदा इन करे आहे जो हिन जी जेका 15वीं आयत आहे उहा सजदे जी आयत आहे. ऐं सजदे जी आयत जॾहिं को माण्हू तिलावत करे ऐं या ॿुधे त उन जे मथां सजदो करणु वाजिबु आहे. ऐं जेकॾहिं तर्जुमो थो पढ़े उन सजदे जी आयत जो तॾहिं बि उलमा लिखियो आहे त बहितर आहे त उहो सजदो करे वठे. त उन नाले सां चूंकि हिन आयत में यानी हिन सूरत में हिकिड़ी आयत सजदे जी आहे त इन सूरत खे सूरह सजदा चयो वञे थो. ऐं हिन जी वॾी अहमियत आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन राति जो सुम्हण खां पहिरीं ही 2 सूरतूं सूरह सजदा ऐं अहिड़े तरीक़े सां सूरह मुल्क यानी जेका आहे सूरह तबारक लज़ी इहा पढ़ण खां पहिरीं पाण आराम कोन फरमाईंदा हुआ. हर राति पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पढ़ंदा हुआ. इन जे बारे में अचे थो त इहा क़बर जे अज़ाब खां ऐं जहन्नम जे अज़ाब खां निजात जो ज़रियो आहे. अहिड़े तरीक़े सां जुमे जे ॾींहुं फजर जी नमाज़ में पहिरीं रकात में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर हीअ सूरह सजदा जी तिलावत फरमाईंदा. ऐं ॿी रकात में सूरह दहर हल अता अलल इंसान हीन मिन दहर या इन जी तिलावत फरमाईंदा हुआ. सो हिन जी वॾी अहमियत आहे. हिन में जेके मज़ामीन आहिनि उहे जेके बुनियादी अक़ाइद आहिनि इस्लाम जा तौहीद, रिसालत ऐं आख़िरत, इन्हनि 3 खे बयानु कयो वियो आहे. ऐं काफ़िरनि जेके यानी एतिराज़ कंदा हुआ त उन्हनि एतिराज़नि जो जवाबु ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि जो अंजाम बि ॿुधायो वियो आहे. सभिनी खां पहिरीं अलिफ लाम मीम ही हुरूफ़ मुक़त्ताआत मां आहिनि ऐं हिन जो तर्जुमो हिन जो मफ़हूम अल्लाह ताला खां सवाइ ॿियो केरु कोन थो ॼाणे. तंज़ीलुल किताब ला रैब फीहि मिर रब्बिल आलमीन. हीअ किताब जहाननि जे परवरदिगार जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे जंहिंमें को बि शक न आहे. छा ही चवनि था त हिन यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे पाण ठाहे छॾियो आहे, पाण घड़ियो आहे? न, बल्कि ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तुंहिंजे रब जे तरफ़ां अहिड़ो हक़ु आहे जो जंहिंजे ज़रिए सां तूं अहिड़ी क़ौम खे डिॼारी थो जंहिं वटि तव्हां खां पहिरीं को डिॼारण वारो कोन आयो आहे. लअल्लहुम यहतदून त जीअं हिदायत ते अची वञनि. हिन आयत में ॿुधायो वियो त हिकिड़ो त यानी इहो ॿुधायो त हीउ जेको किताबु आहे जेको नाज़िल असां करियूं पिया, इहो किताबु उहो आहे जेको रब्बुल आलमीन जहाननि जे परवरदिगार जे तरफ़ां आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जो को बि शक न आहे. बिल्कुलु हक़ु आहे, सचु आहे. ऐं ही काफ़िर जेके आहिनि उहे चवनि था त हिन किताब खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ठाहियो आहे. बल इहा ॻाल्हि ग़लति आहे हिननि जी. बल्कि ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तव्हांजे रब जे तरफ़ां उहो हक़ु आहे जेको तव्हां
ते इन लाइ मोकिलियो वियो ताकी तव्हां अहिड़ी क़ौम खे डिॼारियो जिन वटि को नज़ीर कोन आयो, डिॼारण वारो कोन आयो। हिन मां मुराद आहे को रसूल, छो त मक्कतुल मुकरमा में जॾहिं खां बुत परस्ती शुरू थी तॾहिं खां को रसूल कोन मोकिलियो वियो, यानी सवाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। इन मां इहो लाज़िम कोन थो अचे त को यानी रसूल जो नाइब या को जेको आहे सो आलिम इन्हनि वटि न आयो हुजे ऐं उन्हनि खे जेको तौहीद जी तबलीग ऐं तालीम न कई हुजे, ईअं कोन्हे, यानी रसूल कोन आयो। बाक़ी जेको अल्लाह रब्बुल आलमीन इहो मुमकिन आहे, छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यानी तशरीफ़ आवरी खां पहिरीं बि अरब में कुझु माण्हू अहिड़ा हुआ जेके तौहीद जा क़ाइल हुआ, तौहीद खे मञींदा हुआ ऐं बुतनि जी इबादत खां मना कंदा हुआ। बुतनि जे लाइ जेके जानवर हू ज़िबा कंदा हुआ उन्हनि खां मना कंदा हुआ पंहिंजी क़ौम खे। बहरहाल अल्लाह ताला फ़रमाए पियो, अल्लाहुल्लज़ी ख़लक़स्समावाति वल अर्ज़ वमा बैनहुमा फ़ी सित्तति अय्यामिन सुम्मा इस्तवा अलल अर्श मा लकुम मिन दूनिही मिन वलिय्यिन वला शफ़ीअन अफ़ला ततज़क्करून। अल्लाह ओ आहे जंहिं आसमाननि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको इन्हनि जे विच में आहे 6 ॾींहंनि में पैदा कयो, पोइ अर्श ते मुस्तवी थियो। उन खां सवाइ तव्हांजो को हिमायती न आहे ऐं न को सिफ़ारिशी आहे। अफ़ला ततज़क्करून, छा पोइ बि तव्हां ध्यानु नथा करियो। यानी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो तारुफ़ पियो कराए, अल्लाह केरु, अल्लाह ओ आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीननि खे ऐं जेको कुझु इन जे विच में आहे इन खे अल्लाह पाक पैदा कयो ऐं 6 ॾींहंनि में अल्लाह ताला पैदा कयो। पोइ अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी थियो, अर्श ते मुस्तवी थियो। इस्तिवा जो हूअं त मतिलबु आहे सिधो थियणु, विहणु, पर हिते इस्तिवा अलल अर्श, अल्लाह ताला जो अर्श ते मुस्तवी थियणु, इन जी हक़ीक़त खे पाण इंसान नथा सम्झी सघूं। इहो हिकिड़ो मुतशाबिहात मां आहे। मुतशाबिहात उनखे चइबो आहे जंहिंजी पूरी हक़ीक़त अल्लाह पाक खां सवाइ ॿियो को कोन थो सुञाणे। इन करे इन खे इन ई तरह सां मञणु त भई हीअ अल्लाह पाक जे तरफ़ां आहे ऐं हिन जी जो सही मफ़हूम जेको आहे उहो असां अल्लाह पाक जे सुपुर्द था करियूं। जेको बि अल्लाह ताला जी हिन मां मुराद आहे असां उनखे मञूं था। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो त तव्हांजे लाइ उन अल्लाह खां सवाइ को बि हिमायती कोन्हे। वली चवंदा आहिनि हिमायत करण वारे खे, कमु बनाइण वारे खे, कमु बनाइण वारो ऐं मदद करण वारो को बि तव्हांजो अल्लाह खां सवाइ मददगार कोन अथव। वला शफ़ी, को सिफ़ारिशी बि कोन अथव। मक्कतुल मुकरमा जा ऐं अरब जा जेके काफ़िर हुआ उहे बुतनि जी पूॼा इन एतबार सां कंदा हुआ। हू चवंदा त वाक़ई आसमान खे, ज़मीन खे, सभिनी शयुनि खे अल्लाह पाक पैदा कयो ऐं अल्लाह पाक जेको फ़ैसिलो करे छॾे असांजा हीअ बुत उनखे रोके कोन था सघनि। अल्लाह पाक जंहिंजे लाइ नफ़े जो फ़ैसिलो करे छॾे असांजा हीअ सभु बुत मिली करे उनखे रोके कोन था सघनि। इहो हू मञींदा हुआ। ऐं इहो बि चवंदा हुआ त अल्लाह पाक जंहिंखे नुक़सानु पहुचाइण जो फ़ैसिलो करे छॾे असांजा हीअ सभु बुत उनखे बचाए कोन था सघनि नुक़सान खां। पर हू चवंदा हुआ त वास्तो आहिनि, हीअ बुत जेके आहिनि न वास्तो आहिनि, असां बराह रास्त अल्लाह ताईं कीअं पहुचंदासीं कोन था पहुची सघूं। असां इन करे था नऊज़ बिल्लाह हिननि जी इबादत करियूं जो हीअ ख़ुशि थींदा न त पोइ हीअ वरी असांजी सिफ़ारिश कंदा अल्लाह पाक ॾे। उन करे त असां हिननि जी इबादत करियूं। अॼुकल्ह माण्हू चई छॾींदा आहिनि साईं, कंहिंखे चइबो न भई तव्हां दरगाहुनि ते हिननि ते हुननि ते वञो घुरो था, चवंदा साईं ईअं अल्लाह पाक ते बराह रास्त कीअं पहुचबो। पोइ वरी दुनिया जा मिसाल ॾींदा, चवंदा भई वज़ीर आज़म सां तव्हांखे मुलाक़ात करणी हुजे या तव्हांखे कंहिं वॾे ऑफिसर सां मिलणो हुजे, सिधो उन सां मिली था सघो न। पहिरीं वास्ता आहिनि, पहिरीं साईं पटे वारे सां मिलो, पोइ हिन सां मिलो, पोइ हिन सां मिलो, पोइ वञी उन ताईं ॻाल्हि पहुचे। नऊज़ बिल्लाह ही मख़लूक यानी अल्लाह पाक खे मख़लूक ते ॿिया क़यास कनि। हालांकि अल्लाह पाक जो शान इहो आहे जो बंदो जेॾी महिल कुझु किथे बि, बंदो छा
पखी पखण जीत माकोड़ियूं मच्छर जेके बि काइनात जूं शयूं आहिनि पंहिंजे पंहिंजे ॿोलियुनि में रब पाक खे पुकारीनि। अलाह पाक हुननि जो ॿुधे पियो, अलाह पाक हुननि जो सम्झे पियो, अलाह पाक हुननि जी सभु कुझु ज़रूरतूं पूरियूं करे छॾे। अलाह रब्बुल आलमीन इन ते क़ादिर आहे ऐं करे पियो। अलाह पाक खे मख़लूक ते क़ियास कोन थो करे सघिजे। मख़लूक त कमज़ोर आहे, मुहताज आहे। अलाह पाक हर शइ ते क़ादिर आहे, हर ॻाल्हि खे ॿुधे थो ऐं अलाह जहिड़ो ॿियो को आहे कोन। सो अलाह ताला फरमायो त ॾिसो तव्हां चओ था त हीअ सिफ़ारिशी आहिनि, हीअ अलाह पाक ते असांजा हीअ बुत सिफ़ारिश कंदा, हरगिज़ न। अलाह खां सवाइ तव्हांजो मददगार बि कोन अथव ऐं न को तव्हांजो को हिमायती, न को तव्हांजो को सिफ़ारिश करण वारो। अफ़ला तज़क्करून, छा पोइ बि तव्हां ध्यानु नथा करियो? ज़रा ध्यानु करियो ऐं तौहीद खे इख़्तियार करियो। अलाह ताला पाण सभिनी खे सही माना में तौहीद ऐं जेको सो सुन्नत अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।